वाक़िआ आगाह कंदा हलूं। नसीराबाद बारह तालके जी शाखुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ JUI ऐं आबादगार इतिहाद जे सर ते धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। नसीराबाद इंडस हाईवे ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। बारे जे समूरनि शाखुनि में पाणी पहुचण ताईं धरणो जारी रहंदो, इहो चवणु आहे अॻवाणनि जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नसीराबाद बारह तालके जी शाखुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ JUI ऐं आबादगार इतिहाद जे सॾ ते धरणो हंयो वियो आहे। नसीराबाद इंडस हाईवे ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। बारे जी समूरनि शाखुनि में पाणी पहुचण ताईं धरणो जारी रहंदो। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे नसीराबाद में बशीर लिगारी सां। जी बशीर, धरणे बाबति अपडेट कजो। हा जी, अव्हांखे ॿुधायां त अॼु नसीराबाद जे 12 तालके जे शाखुनि में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ सुबुह जो 9 वॻे खां जमियत उलमा इस्लाम ऐं आबादगार फोरम जे सॾ ते नसीराबाद बाईपास इंडस हाईवे ते डिग्री कॉलेज मोड़ वटि मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, अदबी ऐं कारोबारी तंज़ीमुनि समेत आबादगारनि पारां एहतिजाजी शामियाना आणी एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। जॾहिं त एहतिजाजी धरणे जी अॻवानी जेको आहे आबादगार फोरम ऐं JUI जे अॻवान मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मंगल जो, PP अॻवान अली रज़ा चोलियानी, PP वर्कर्स पार्टी के अॻवान काज़िम रज़ा अब्बासी, शहरी इतिहाद नसीराबाद अॻवान माशूक अली पुलपटरो, क़ौमी अवामी तहरीक जो अॻवान एडवोकेट इनायतुल्लाह सुनियो ऐं ॿिया कर रहिया आहिनि। इन धरणे सबबि जेको आहे कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो समेत मुल्क जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक जेका आहे उहा सवें गाॾियूं जेके बीहजी वियूं आहिनि, जंहिंजे करे मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। उन मौक़े ते आबादगार फोरम ऐं जमियत उलमा जे अॻवाननि जेको आहे उन्हनि जेको मुतालबो करे रहिया हुया, हुननि जो मुतालबो घुरो हुई त जेसि ताईं असांखे नसीराबाद जे 12 तालके जे मुख़्तलिफ़ शाखुनि में ज़रई पाणी जी खोट ख़तमु न थी कई वञे, तेसि ताईं असां पंहिंजो धरणो जारी रहंदासीं। हिते ई असां पंहिंजूं निमाज़ूं पढ़ंदासीं, हिन रोड खे असां पंहिंजो मस्जिद सां बणायूं ऐं हिते ई असां पंहिंजे लाइ राहत जे लाइ बंदोबस्तु कयो आहे। हंध टपड़ खणी आया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु खाधे पीते जो सामान पिणु खणी आया आहिनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो हुयो त असांजे 12 नसीराबाद तालके खे हथ वठी जेको आहे 72 माण्हुनि जे चवण ते असांजे जेको आहे पाणी जेको आहे बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे असांजूं हज़ारे एकड़ जेके ज़रई ज़मीन आहे उहा बंजर थी वई आहे। हिननि जो इहो बि चवणु हुयो त असांजी जेका सारियल फसल जेको पोखियल बेजारो हुयो उहो त असांजे मुद चढ़ी वई आहे। हिन वक़्तु माल खे खाराए छॾियो आहे, पर हिन वक़्तु असां इहो हुकूमत खां मुतालबो था कयूं त जेकॾहिं हिन वक़्तु ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी बशीर अपडेट करण लाइ।